अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल करियूं था दाबेची बंबोर खां। यूसी बंबोर भरिसां क़ाइमु ॻोठ हाशिम महेंद्रो में गुज़िरियल राति देर सां नामालूम माण्हुनि पान जी मांडड़ी खे बाहि ॾेई साड़े छॾियो। मांडड़ी में पियल सामान ऐं रोक रक़म सड़ी रख थी वई। वाक़िए जो को बि केस दाख़िल न थी सघियो। मुतासिरीन पारां वाहिर जी अपील। तफ़सील मूजिब यूसी बंबोर लॻ क़ाइमु हाशिम महेंद्रो जे ॻोठाणनि मीर ख़ान ज़ंगियानी बलोच, नसीब ज़ंगियानी, जुमन ज़ंगियानी बलोच सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त गुज़िरियल राति देर सां नामालूम माण्हुनि असांजी मांडड़ीअ खे बाहि ॾेई साड़े छॾी, जंहिंमें असांजी रोक रक़म ऐं सामान पियल हो जेको मुकमल तौर ते सड़ी रख थी वियो। हिन वधीक चयो त असांजे कंहिं सां का दुश्मनी नाहे। असांजे रोज़गार जो ज़रियो हिकु ई हो जेको खसियो वियो आहे, जंहिं करे मुकमल तौर ते बेरोज़गारी ऐं फ़ाक़ा कशी करण ते मजबूर थी विया आहियूं। हिननि वसवारनि खां SP ठट्टो IG सिंध खां घुर कंदे चयो त फौरी तौर ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उनखे गिरफ़्तार करे खेनि सां इंसाफ़ ॾिनो वञे। का कार्रवाई कौन थी अञा कहीं दुश्मनी कौन हुई दुश्मनी की खबर ना कहीं जो है बाहर रख रही है रात केर आयो दुश्मनी असांजी कैसा कौन हुई केर असांजो दुश्मन जो अची बाहि ॾेई हलियो असांजी रोज़ी बचन जी हुई ऐं असांजो कारोबार हलंदो रहंदो हो। खबर ना केर हो केर मन जेको साड़े जो पुलिस का अञा कार्रवाई कौन कई आहे। कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।